ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे 17 ऐं 18 अध्याय में ॾिठो हो त राजा पृथु वट उन जी रईत दां खणी अचे थी त पृथ्वी असांखे कुछ भी अन्न जल वगैरह नथी ॾिए ऐं जेको भी असां खेती बाड़ी कयूं था उन मां को भी फसल नथो निकिरे ऐं जेके वण टिण ऐं खेत जेके अॻ में ही पोखियल आहिनि उन्हनि मां भी को फल नथो मिले। तॾहिं राजा पृथु क्रोधित थी पृथ्वी जे पोयां धनुष्य बाण खणी निकिरे थो। पृथ्वी माता गाय जो रूप धारे पंहिंजो पाण खे बचाइण वास्ते हर तरफ़ भॼे थी, लेकिन जॾहिं ॾिसे थी त हुनखे बचाइण वारो केर बि न आहे, तॾहिं राजा पृथुअ जे साम्हूं अची बीह रहे थी। तॾहिं राजा पृथु चए थो त तूं असांखे अन्न जल वग़ैरह छो नथी ॾीं? ब्रह्मा जी जेको अन्न फसल वग़ैरह जड़ियूं बूटियूं जेके ज़मीन ते पोखण लाइ रखियूं आहिनि उहे तो छो पंहिंजे अंदरि लिकाए छॾियूं आहिनि? जॾहिं राजा पृथु अहिड़े क़िस्म जा सवाल माता पृथ्वी खां पुछे थो, तॾहिं माता पृथ्वी चए थी त राजा बीन जे अधर्मी राज में हर को माण्हू उन जी पूजा करण लॻो ऐं को बि धर्म सां कमु न करण लॻो। तॾहिं मूं उन्हनि खे अन्न जल फसल वग़ैरह ॾियण बंदि करे छॾी। हाणे तव्हां जहिड़ो धर्मात्मा राजा थियो आहे त उन्हनि खे सभु कुझु मिलंदो, फ़क़ति हाणे तोखे मूंखे ॾुअणो पवंदो। लेकिन उन खां पहिरियों ई जेके ही पहाड़ आहिनि जंहिंजे करे ज़मीन बराबरि न आहे, मतिलबु त अनबैलेंस आहे, तूं उन्हनि पहाड़नि खे हिकु पासो कर ऐं जिते खॾा आहिनि उन्हनि में नंढा पहाड़ विझ। ठीकु ओड़े ई नमूने राजा पृथु माता पृथ्वी जी आज्ञा सां कयो। उन खां पोइ राजा पृथु माता पृथ्वी जेका गाय रूप में हुई उन खे ॾोई उहे सभु पदार्थ हासिल कया जिन जी उन्हनि खे ज़रूरत हुई। सबई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो 19 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा पृथुअ जा 100 अश्वमेध यज्ञ करण। श्री मैत्री रखेश्वर ॿुधाइनि था त हे विदुर जी, जॾहिं राजा पृथु पंहिंजी रईत खे ख़ुशि ॾिठो तॾहिं राजा रकेश्वरन ऐं ब्राह्मणनि खे घुराए 100 अश्वमेध यज्ञ करण जो संकल्प वरितो। ब्रह्मा विर्त में स्वायंभूमन जे आस्थान ते यज्ञ शुरू थिया। राजा पृथु जी नीति ऐं धर्म करे घी खीर ऐं ॾुध जूं नदियूं संसार में प्रगट थी वहण लॻियूं। रतन ऐं मोती समुंडनि मां, सोन चांदी ऐं टामे वग़ैरह जूं खाणूं पहाड़नि मां बिना खोटण जे ज़ाहिर थियूं, जंहिं करे संदसि राज में को बि कंगाल ऐं दुखी न हो। पोइ राजा मर्यादा मूजिब शाम करण गौरव पंहिंजी फौज सां गॾे छॾियो, जो सतदीप घुमी मोटी आयो। कंहिंखे बि अहिड़ी सुमर्थी न थी जो राजा पृथु जे घोड़े खे ॿधी सघे। सभिनी राजाइन हार मञी पंहिंजे मुल्क जूं सौगातूं ॾेई घोड़े खे छॾे ॾिनूं। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, शाम करण घोड़ो उहो हूंदो आहे त जॾहिं को राजा अश्वमेध यज्ञ कराईंदो हो तॾहिं उन घोड़े खे छॾे ॾींदो हो, इन लाइ त अगरि को राजा पंहिंजो पाण खे एतिरो ताक़तवर सम्झे थो जेको उन राजा सां मुक़ाबिलो करे सघे त उहो उन घोड़े खे जले छॾींदो आहे। पोइ जेको राजा अश्वमेध यज्ञ कराईंदो आहे ऐं घोड़े खे छॾींदो आहे उन जी ॿिए राजा सां युद्ध थींदी आहे। लेकिन हिते ॿुधाइनि था त 7 दीपनि में को बि अहिड़ो राजा कोन हो जेको राजा पृथुअ सां मुक़ाबिलो करे सघे हा। उन लाइ सभिनी राजा शाम करण घोड़े खे छॾे ॾिनो। हरे कृष्णा। जॾहिं अहिड़ी तरह राजा 99 यज्ञ पूरा करे पोयूं यज्ञ करण लाइ शाम करण घोड़ो छॾियो, तॾहिं इंद्र गमगीन थी वीचार कयो त
इन यज्ञ जे पूरे थियण ते राजा परथू मुंहिंजो आसन खसे वठंदो, तंहिं करे उहो गौरव गुम करणु घुर्जे। जंहिं करे आख़िरी यज्ञ हिन जो पूरो न थिए। हिन पंहिंजे पुट खे चयो त उहो गौरव कंहिं बि तरह मूं खे आणे ॾे। पोइ राजा इंद्र जो पुटु उन गौरे खे पकड़ण वास्ते आयो, पर गौरे सां वॾा वॾा योद्धा ॾिसी डिॼी वियो ऐं मोटी वञी पीउ खे चयाईं त हे पिताजी, मूंखे एतिरी सुमर्थी न आहे जो गौरे खे पकड़े सघां। अव्हां खे सुमर्थी हुजे त पकड़े अचो। इहा ॻाल्हि ॿुधी इंद्र वीचार कयो त राजा परथू वॾो धर्मात्मा ऐं बलवान आहे ऐं संदसि साम्हूं लड़ाई करे गौरो खसे न सघंदसि, तंहिं करे दगा करे इहो गौरो आणणु घुर्जे। तॾहिं राजा इंद्र छल करे जोगीअ जो रूप धारण करे उते आयो, जंहिंखे राजा परथू जे नौकरनि जोगी सम्झी गौरे वटि वञण खां रोकियो कीन ऐं हिन उते पहुची गौरे खे वाघ खां जले आकाश जे रस्ते खां पंहिंजे लोक ॾांहुं भॼी वियो। सभई चओ जय श्री कृष्णा। पोइ राजा परथूअ जे नौकरनि यकदम अची राजा खे ॿुधायो त हे महाराज, हिकिड़ो जोगी गौरे खे आकाश में वठी वियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी राजा ब्राह्मणनि खां पुछियो त उहो जोगी केरु हूंदो जो मुंहिंजो गौरो वठी वियो। ब्राह्मणनि देव दृष्टिअ सां ॾिसी चयो त हे राजा, अव्हां जो गौरो इंद्र देवता पंहिंजे आसन खसजण जे डप करे पंहिंजे लोक में वठी पियो वञे, त सो यज्ञ पूरे करण ते मतां को राजा परथू मुंहिंजो आसन खसे वठे। ही ॻाल्हि ॿुधी राजा परथू चयो त मां त इंद्रा आसन मिलण जी उम्मीद नथो रखां, मगर जॾहिं इंद्र मुंहिंजो यज्ञ बंदि करणु घुरे थो तॾहिं हाणे उन गौरे खे ज़रूर घुराइणु घुर्जे। एतिरो चई राजा पंहिंजे पुट बजतासो खे आज्ञा ॾिनी त तूं वञी गौरे खे वठी अच। उत्तरमन खे पिणु उन सां गॾे मोकिलियाई। जॾहिं हू ॿई उॾामंदा इंद्र लोक जे वेझो पहुता, तॾहिं बजतासु इंद्र देवता खे उन गौरे सां गॾु ॾिसी सिरोंत नाले बाण पंहिंजे कमान ते चाढ़े जीअं बायो त राजा इंद्र खे छातीअ में हणां, तीअं ई राजा इंद्र पंहिंजे प्राणनि जे डप खां गौरो छॾे गुम थी वियो। बजतासु गौरो राजा परथू खे आणे ॾिनो ऐं इंद्र जे भॼी वञण जो सॼो हाल ॿुधायई। तंहिं खां पोइ राजा इंद्र गौरो खसिजी वञण खां शर्मिंदो थी पंहिंजी माया सां अंधकार पैदा करे केतिरा ई दफ़ा धोखा ॾेई वरी गौरो चोराए थे वियो, मगर बजतासु हर बार उन गौरे खे मोटाए पिए आयो। अहिड़ी तरह गौरो खसिजी वञण ते बि जॾहिं राजा इंद्र गौरो चोराइण बंदि न कयो, तॾहिं राजा परथू क्रोध करे धनुष बाण खणी इंद्र खे हणण लाइ उथियो। जंहिं ते यज्ञ कराइण वारनि रखेश्वरनि राजा खे सम्झायो त हे पृथ्वीनाथ, तव्हां 100 अश्वमेध यज्ञ करण जो संकल्प कयो आहे, तंहिं करे तव्हां खे क्रोध न करणु घुर्जे। क्रोध करण करे तव्हां जे यज्ञ में विघन थींदो ऐं इंद्र देवता त अमृत पीअण करे कंहिं बि तरह मरी नथो सघे। जॾहिं रखेश्वरनि जे सम्झाइण सां राजा परथूअ जो क्रोध ढिरो थियो, तॾहिं ब्रह्मा जी नारद मुनि समेत यज्ञशाला में अची चयो त हे राजा, सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, जेकॾहिं तव्हां ॼाणणु चाहियो था त ब्रह्मा जी अची राजा परथू खे छा चवनि था, त कृपया उन लाइ श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 4 स्कंद जे 19वें अध्याय जे ॿिए भाग जो इंतज़ार कंदा। सभई चओ जय श्री कृष्णा। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।